अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद तव्हां सभु ठीकु हूंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 60 एपिसोड में तव्हां सुभाणे ॾिसंदा त रबन ऐं मीरा जे विच में अहिड़ी त गुलाम ॼार फैलाईंदो, जंहिं ॼार में रबन ऐं मीरा त अहिड़ो त फासंदा जंहिं मां हमेशा जे लाइ जुदा थी वेंदा। न सिर्फ़ जुदा थींदा पर अहिड़ी त नफ़रत हिक ॿिए खां कंदा। जी आहे हिकु जेका रबन ऐं राणे हिकु रांदि रचाई आहे, लालीअ खे फासाइण वारी। इन रांदि में रबन ऐं मीरा वीचारा अहिड़ो फासंदा जो पठाणी ऐं राणो वेही ॾिसी रोइण खां सवाइ कुझु बि न करे सघंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में वॾी आसानी सां मीरा जी शादी लुकमान सां गुलाम कराए वेंदो, छो जो करे गुलाम ऐं लाली अहिड़ा चालबाज़ आहिनि जंहिं 6 लखनि जी लालच में मीरा खे न बल्कि पंहिंजी माउ खे बि मारे छॾियो, वरी पंहिंजे पीउ खे बि मारे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अब्बास पठाणी सां पेज अटकाइण जी कोशिश करे थो। पठाणी उन्ही खे लपाटू हणे थी, पर मजबूरन जॾहिं कमदारनि खां पठाणी जो साम्हूं घुरे थो त रबन वारा आसानी सां उन्हनि खे संग ॾींदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण जे लाइ सिर्फ़ु असां चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी थी।